अस्सलाम वालेकुम वेलकम सारा पर इंसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो भी सही है। इन वीडियो में असां 7वीं क्लास में जो राउंड ऑफ वारो टॉपिक आहे उहो पाण कंदासीं, जेके पाण एप्रोक्सीमेट वैल्यू बि चवंदा। हिन जी ॾाढी ख़ासि ज़रूरत पवंदी आहे जॾहिं पाण वटि हिकु ढाई खां पोइ घणेई अंग अची वञनि, पोइ पाण हिकु समराइज़ घणी पाण वैल्यू या घणा नंबर्स लिखूं त जीअं एक्यूरेसी भी बरक़रार रहे ऐं पाण नंबर भी घटि लिखी सघूं। ठीकु आहे, हुन जे बारे में इनमें पाण डिस्कस कंदासीं। ठीक है, सभी का इन जा ब रूल आहिनि। सभिनी खां पहिरियों जेको रूल आहे उनमें इहा त जेकॾहिं नंबर पहिरियों जेको आहे जेकॾहिं नंबर लेस देन 5 हुजे त उनखे पाण बसि ईअं ई ड्रॉप करे छॾंदा। लेस देन 5 हुजे त पाण बसि उनखे ख़तमु करे छॾंदा, ड्राए छॾंदा, कटे छॾंदा ऐं को बि चेंज बाक़ी न ईंदी आहे। कीअं ॾिसो, जीअं ही मिसाल आहे, हिन में लेस देन 0 5 खां घटि आहे, हीअ ईअं ई वियो। ठीकु आहे, वरी 2 भी 5 खां घटि आहे, हीअ बि ईअं ई वियो। 1 भी 5 खां घटि आहे, हीअ बि ईअं ई वियो। हाणे पाण हिन खे बि कटे सघूं था, बाक़ी ढाई खां पोइ 2 या 3 अंग हुजनि त जीअं वधीक एक्यूरेसी रहे, त पाण ढाई खां पोइ घटि में घटि 2 अंग लिखूं त सुठो हूंदो आहे। 5 3 ही इन जी समराइज़्ड फॉर्म आहे जंहिंखे पाण राउंड ऑफ फॉर्म चवंदा आहियूं। 0.53 ओके थी वियो। ऐं ॿियो जेको रूल आहे, मतिलबु त 5 खां जेकॾहिं अंग घटि आहे त उनखे ईअं कटे छॾंदासीं, बसि ॿियनि ते को फ़र्क़ु न पवंदो। बाक़ी जेकॾहिं 5 हुजे या 5 खां अंग वॾो हुजे पोइ पाण हिकु ऐड कंदाऊं। कीअं ऐड कंदाऊं उहो पाण ते मिसाल में ॾिसंदासीं। हीअ ॾिसो, 5 आहे, आख़िर में 5 आहे त हिन खे कटंदासीं त हिकु में ऐड थी वेंदो, त हीअ थी विया 6। ऐड छा में थींदो? जेको ईंदड़ नंबर हूंदो जेके पाण कटंदासीं उन खां हिन साइड वारो जेको नंबर हूंदो हुन में ऐड थींदो। ठीकु आहे, 5 कटियासीं त हीअ 6 थी विया। ठीकु आहे, हीअ 6 कटंदासीं त हिन में हिकु वधी ईंदो त हीअ 4 थी वेंदा। 4 कटंदासीं त 3 में को बि वाध न थींदी, छो जो 4 जेका आहिनि उहे 5 खां घटि आहिनि। ठीकु आहे, त हीअ 3 रहिया। हिन खे कटंदासीं त हिन ते बि को फ़र्क़ु न पवंदो, हीअ बि 3 ई रहंदा। ठीकु आहे, त फाइनल जेको पंहिंजो जवाबु थींदो 2.33। मतिलबु हिन खे कटियो, हीअ 5 कटियासीं, हीअ 6 थी विया। 6 खे कटियोसीं त हीअ 4 थी विया। 4 खे कटियोसीं त हीअ 3 थी विया। 3 खे कटियोसीं त को फ़र्क़ु न पवंदो। ठीकु आहे, त 2.33 ईअं पाण। ऐं ढाई खां पोइ 3 बि लिखी सघूं था, हू तव्हांजी मर्ज़ी आहे। बाक़ी घटि में घटि मुंहिंजे ख़्याल में ढाई खां पोइ 2 अंग हुअणु ज़रूरी आहे, त ईअं पोइ वधीक एक्यूरेसी रहंदी आहे जवाब में। ऐं हीअ जेको सुवालु आहे हिन में बि ईअं ई आहे, 5 बराबरि आहिनि। ठीकु आहे, रूल में छा आहे, 5 हुजनि या 5 खां वधीक हुजनि त पोइ हिकु जी इंक्रीमेंट कंदा आहियूं पाण। हीअ 5 आहिनि त 5 खे कटियोसीं त हीअ 6 थी विया। 6 खे कटियोसीं त हिन में हिकु वधी वियो त हीअ बि 6 थी विया। ठीकु आहे, त जेको फाइनल जवाबु जेको पाण जो ईंदो हू 0.56 ही पाण जो ओके थी वियो। हाणे एक्सरसाइज़ 3.5 जेकी आहे 7वीं क्लास में, हुन मां बि ही प्रॉब्लम वरितल आहिनि। हिन में पाण छा कंदासीं, हिन में पाण ढाई खां पोइ 2 अंग सिर्फ़ु लिखंदासीं। ढाई खां पोइ 2 अंग, ही मिसालूं जेकियूं आहिनि कुझु पंहिंजी तरफ़ां वरितल आहिनि, कुझु बुक मां। ढाई खां पोइ पाण सिर्फ़ु 2 अंग छॾंदासीं, बाक़ियुनि खे राउंड ऑफ करे छॾंदासीं। हीअ ॾिसो, आख़िर में छा आहे, 8 आहिनि। 8 खे कटंदासीं, 8 5 खां वॾा आहिनि त हिन में हिकु जी इंक्रीमेंट ईंदी। 8 कटियासीं त हीअ 5 थी विया। 4 हुया त 5 थी विया। 5 खे कटियोसीं त हीअ 7 थी विया। हिन में हिकु वाध थी, मतिलबु हीअ ढाई खां पोइ पंहिंजा 1 2 अंग अची विया। हाणे हीअ आहे, हिन खे बि ईअं ई करिणो आहे। ढाई खां पोइ पाण खे 2 अंग लिखणा आहिनि सिर्फ़ु। 2 5 खां नंढा आहिनि त हिननि खे कटंदासीं त को हिन ते फ़र्क़ु न पवंदो। हीअ 5 आहिनि, 5 खे कटंदासीं त हिकु हिन में इंक्रीज़ थींदो हिन रूल जे मुताबिक़। 5 जे बराबरि हुजे या 5 खां वधीक हुजे त पोइ हिकु जी इंक्रीमेंट थींदी आहे। 5 खे कटंदासीं त हीअ हिते हिकु वधी वेंदो, मतिलबु छा जवाबु थींदो 0.11 ही जवाबु पंहिंजो थींदो। ठीकु आहे, त जेका बि हिसाब तव्हां कंदव, जेकॾहिं पॉइंट खां पोइ वधीक नंबर अचनि तव्हां हुननि खे 2 ताईं 0 पॉइंट खां पोइ 2 ताईं या 3 ताईं राउंड ऑफ करे पोइ हिसाब कंदा कयूं। एक्यूरेसी बि बरक़रार रहंदी ऐं सवलो बि थींदो। ओके थी वियो। हाणे हीअ कयूं पाण, हिते 7 5 खां वॾा आहिनि त 7 खे कटियोसीं, 1 इंक्रीज़ थी वियो। हीअ 7 थी विया। 6 हुया त 7 थी विया। 7 खे कटियोसीं त हीअ 10 थी विया। ठीकु आहे, 13.10। ठीकु आहे, हिन जे मथां
ही 10 जूं थिया, नम हुया त 10 थी विया, 0 हिते रही, हिकु हेॾे वियो, हू 1 ई। ठीकु हो, मतिलबु 13.10 जेको आहे उहो पंहिंजो जवाबु आहे। ओके थी वियो। हाणे ही ॿियूं मिसालूं आहिनि, हिन में पॉइंट खां पोइ 3 नंबर पाण छॾंदा आहिनि। ठीकु आहे, 3 डिजिट छॾणा आहिनि। हिन में ॾिसूं त 8 आहिनि, 8 5 खां वॾा आहिनि। ठीकु आहे, हीउ ख़तमु थी वियो। हिन में 1 जी इंक्रीमेंट आई त हीअ घणा थिया, हीअ पंहिंजा 10 थी विया। ठीकु आहे, 10 थी विया त हिकु जे मथां वियो त हीअ 10 थिया, 0 हिकु हेॾे हलियो आहे, त मतिलबु जवाबु जेको थींदो 0.010, हीअं पंहिंजो जवाबु थींदो। कीअं, 8 5 खां वॾा आहिनि, 8 कटियासीं त हिकु हिन में वाध थी, त हिते 10 थी विया। 10 कीअं पाण लिखंदासीं, 0 हिकु मथे जेको हू हिन पासे वियो, हिन पासे वियो त हिते ही 0 हिकु थी वई, ही लिखीसीं ऐं ही 0 साॻी रही, मतिलबु जवाबु पंहिंजो जेको थियो 0.010, ही पंहिंजो जवाबु आहे। हाणे ही आख़िरी मिसाल आहे, हिन में ॾिसो 5 आहिनि त 1 जी इंक्रीमेंट थींदी, ही कटे छॾियोसीं, हिन में इंक्रीमेंट थी त ही बि 5 थी विया, त हिन खे बि कटियोसीं त हिन में इंक्रीज़ थियो 1, त ही थी विया 4। पाण 10 खां पोइ 3 नंबर लिखणा आहिनि, बाक़ी लिखूं हाणे, ही 4 थी विया आहिनि, यादि रखिजो, ही 4, ही पंहिंजो जवाबु। सफ़ा सवलो आहे। तव्हां प्रैक्टिस कयो, को मसइलो ई न आहे। कोई बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलो था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।